वउलाइका हुमुल मुत्तक़ून। ॾिसो कानून आहे क़ुर। अब छा चए ओभर या ओला मशरिक़ या मग़रिब मुंहुं करे नमाज़ पढ़ो या नमाज़ नेकी न आहे। अब असां चऊं था साईं छो नमाज़ उहा नेकी आहे। ॿुधो लड़ाई हले थी अब लड़ाई जंग काफ़िरनि सां लड़ाई जे महिल हुकुम आयो उन ज़माने में सवारियूं मोटर जहाज़ न कानून या घोड़ा या उठ या खच्चर ये टिनि क़िस्मनि जूं सवारियूं क़ुर में हुकुम आयो वरी लड़ाई में फरजालन और रुकबाना क़ुर में हुकुम आयो प्यादा हुजो या सवारनि ते नमाज़ बि पढ़ंदा अचो लड़ाई बि कंदा अचो। अंदाज़ो कयो छा तव्हांखे ॿुधायां बदर जी लड़ाई हे साईं बदर जी जंग में 313 मुस्लमान 1000 खां मथे काफ़िर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम बतौर इम्तिहान जी साहिब खे तुम मोटी हलो तयारी न कई आहे असुलु बि न आहे तंहिंजे करे हलो तयारी करे पोइ अची विढ़ूं। साहिब चयो साईं असां मूसा जा साहिब न आहियूं तव्हांखे छॾे वञूं। मूसा अलैहिस्सलाम चयो हलो विढ़ूं फिरोन सां उन्हनि जा तो जवाब में चवनि था फदहब अंत बरब्बुका फकातिल इन्ना हुना काइदून। मूसा अलैहिस्सलाम चयो पंहिंजा साहिब खे हलो फिरोन सां जंग कयूं। चवणु लॻा मूसा तूं तुंहिंजो रब वञी मिड़ो असां न हलंदासीं टिपरी जीअं हाणे बीह रहिया न हलिया। साहिब नबी पाक जा चवनि था साईं असां मूसा जा अफ़ज़ाल न आहियूं जो तव्हांखे छॾे वञूं मोटंदासीं न साईं दुआ तव्हां घुरो मैदान में असां लड़ंदासीं मोटंदासीं असां विढ़ंदा। लड़ाई रमज़ान में रोज़नि सां कुझु वेही सोचूं त असां करे था वञूं हटा खटा न का बीमार न मुसाफ़िर रोज़ो ख़तमु। मां त ॾिठो आहे लाचार मथां 100 ते 3 बि नमाज़ी हुजनि या रोज़ो परवाह कनि। मां अलाह जी महिरबानी अब ॿिनि माण्हुनि खे मोकिला मन कान मरीज़न औ अला सफ़रन फइद्दतुम मिन अय्यामिन उख़र। क़ुर चए थो ईमान वारो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुम सियाम ईमान वारो तव्हां ईमान वारनि ते फ़र्ज़ अथव रोज़ा ईमान वारनि जे लाइ। मन कान मिनकुम मरीज़न औ अला सफ़रन फइद्दतुम मिन अय्यामिन उख़र कानून ठाहे तव्हां मां जेको बीमार हुजे या मुसाफ़िर आहे पोइ उहो भले इजाज़त न रखे कॾहिं थो वञे पोइ रमज़ान खां पोइ रखे रैत कयईं न मथो। हाणे हिते लड़ाई में हुकुम आयो त नमाज़ बि पढ़ंदा अचो लड़ाई बि कंदा अचो। हिते ॻाल्हि सम्झो भाउ हिते हिकिड़ो सुवाल पैदा थियो सुवाल सम्झो कहिड़ी सुवाल कहिड़ो चई यार हिते काबे ॾे मोह ई नथो थिए लड़ाई आहे कॾहिं उत्तर कॾहिं ॾखण कॾहिं ओलह कॾहिं ओभर हिते नमाज़ कीअं थींदी। अब मारे ख़्यालु कयो नमाज़ जे लाइ ओलह ॾे सही मुंहुं न कई काबे ॾे नमाज़ न थींदी। हुकुम कयो रब नमाज़ पढ़ंदा अचो भले लड़ाई में हुजो पढ़ंदा अचो प्यादा हुजो या सवार मंटो हिते नमाज़ कीअं थी मुंहुं ॾखण करे उत्तर करे ओलह करे ओभर हिते नमाज़ कीअं थी वरी इलाही आयो क़ुर मुंहिंजे नबी खे सुवाल कयो अथनि जिब्रील क़ुर खणी नबी वटि पढ़ कुल लिल्लाहिल मशरिक़ु वल मग़रिब फ़अयनमा तुवल्लू फ़सम्म वजहुल्लाह। अल्लाह फरमायो मशरिक़ मग़रिब ओलह ऐं ओभर मां अलाह जे लाइ आहे तव्हां नमाज़ पढ़ंदा अचो काबे ॾे तव्हांजो मुंहुं नथो थिए इहा शर्त तव्हां सां ख़तमु। ऐनमा तुवल्लू फ़सम्म वजहुल्लाह जाॾे लड़ाई में तव्हांजो मुंहुं आहे नमाज़ पढ़ंदा अचो जाॾे तव्हांजो मुंहुं आहे ओॾो मां अलाह आहियां पर नमाज़ न छॾियो। असांखे परवाह ई कान्हे नमाज़ समतु वमुर हलक बिस्सलाति वस्तबिर अलैहा क़ुर थो चवे आलो याल खे बि नमाज़ जो हुकुम कयो पाण बि नमाज़ जी पाबंदी कयो। होॾे फरमाई नमाज़ जे कीॾाई छो वलाकिन्नल बिर्र मन आमन बिल्लाह नमाज़ खां अॻु तव्हांजो ईमान हुजे अलाह ते। अब चओ ईमान अलाह ते तव्हां गैर मुस्लिम सां मिलो पुछा कयो अलाह आहे कोन्हे चवंदो आहे बाबा हिकु आया ॿिया धणी हिकु आहे
चवंदो गैर मुस्लिम बि हिकु ॿियो आहे कोन्हे ॿियो न हिकु न अलाह हिकु आहे हा पोइ छा थो जेको न निमाज़ खां अॻु में ईमान अलाह ते तव्हां गैर मुस्लिम खे चओ ओ बेईमान हे कमु त कर अबा कावड़ पोइ कण चवंदो सही था चओ ॻाल्हायो माना कावड़ ईंदसि न गैर मुस्लिम बि चवंदो मूंखे बेईमान छो अथई चओ बाबा ईमान छा आहे असां बि चऊं तव्हां ईमान आहे गैर मुस्लिम बि चए थो ईमान आहे मूंखे बेईमान न चओ ईमान शइ कहिड़ी आहे ॿुधो ومن الناس من يتخذ من دون الله أندادا يحبونهم كحب الله والذين آمنوا أشد حبا لله क़ुरान चए थो हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जेकी मोहबत था रखनि ॿियनि सां अहिड़ी जेका अलाह सां रखणु घुरिजे अलाह जी मोहबत मकां ॿियनि खे ॾिनऊं अलाह जी मोहबत में अलाह सां ॿिए खे शरीक कयूं फमत वल्लज़ीन आमनू ॿुधो वल्लज़ीन आमनू अशद हुब्बन लिल्लाह क़ुरान चए थो ईमान वारा जेके उनजी सभ खां वधीक मोहबत अलाह सां आवाज़ सम्झो पिया ईमान वारनि जी सभ खां वधीक मोहबत कनि अल्लाह सां सियाणा हो तव्हां अबा मोहबत सां थींदी आहे जेको नवाज़ी अबा चओ माण्हू चवंदा आहिनि अदा इन सां मुंहिंजो वास्तो ॾाढो आहे घणो बाबा इहो मूंखे कमु ईंदो आहे हिन कमु आयो हे कम में आयो नौकिरी ॾिनई रोड ॾिनई रस्तो ॾिनई बिजली ॾिनई इन सां मुंहिंजी मोहबत आहे जीअं चवंदो आहे कंदो आहे ईअं फमत वञ त उदू नेमत अल्लाह तो सुहा अलाह फमत क़ुरान में एतिरा एहसान कया तव्हां जो ॻणींदव त ॻणे बि न सघंदव मां सां मोहबत रख न तोखे त मां न वञियो आहे मां जेके एहसान कया तव्हां हिकिड़ो एहसान बि ॾेखार मोहबत मां सां न ईमान जी मोहबत अलाह सां सम्झो अञा अदा पोइ मोहबत वारी जाइ ते कस लॻे त बि वॾा चवंदा बा मोहबत जी जाइ आहे कस लॻी वञे फिटाइजो न अबा चओ यार अलाह तव्हां खे कस लाती कोन्हे छो था वञायो छो लातो तव्हां न वञो छा थो चए एतिरा एहसान कया तव्हां ॻणे न सघंदव वफ़ी अनफुसिकुम फला तुबसिरून पंहिंजे वजूद में त नज़र कर कीअं ठाहियो आहे यख़लुकुकुम मिम्मा फ़ी बुतूनि उम्महातिकुम मां जे पेट में ठाहियो मां जिते न रोशनी न बत्ती न ॾियो हा वाह ऊंदाई में ठाहियो मां ऊंदाई में फमत क़ुरान सुम्म ख़लक़ना नुतफ़ता अलक़तन फ़ख़लक़ना अलक़ता मुदग़तन फ़ख़लक़ना अलक़त मुदग़तन फ़ख़लक़ना मुदग़ता इज़ामन फ़कसवना इज़ाम लहमा सुम्म अंशअनाहु ख़ल्क़न आख़र फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन पानी जो कतरो है वो कतरो पानी जो कपड़े ते लगे धोईंदासीं न हथ में न खणंदासीं जान ते लगे आराम न ईंदो धोईंदासीं न ॾिसंदा उनखे नफ़रत थींदी आहे उहो जंहिंखां नफ़रत पियो करे मां जे पेट में उते ठाहियो मां फमस वनफ़ख़ फ़ीहि मिन रूह वजअल लकुम समा वल अबसार वला फ़ितत क़लीलन मा तशकुरून मां जे पेट में उते ठाहे जिस्म तयारु कयो मां सुम्म ख़लक़ना नुतफ़ता अलक़तन फ़ख़लक़ना अलक़ता मुदग़तन फ़ख़लक़ना मुदग़ता इज़ामन फ़कसवना इज़ाम लहमा सुम्म अंशअनाहु ख़ल्क़न आख़र फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन पाणी जो कतरो अंदर दाख़िल थियो उन मां रत जो ॾींहुं ठाहियो मां रत तंहिंखां पोइ गोश्त जो लुथड़ो ठहियो पर अंदरि हॾा हॾिया तयारु उते न को सांचो न का बत्ती न को ॾियो हॾा तयारु मथां गोश्त वरी मथे चमड़ी जी चादर वनफ़ख़ फ़ीहि मिन रूह साह बि विधो मां कन ॾिसण लाइ ॾिना मां हा ॿुधण लाइ कन ॾिना मां हेॾे वाह हे नक आहे हिन नक लाइ ॾिनो आहे न अब नक अथव न हा उन तव्हांखे कोन्हे छा अथव न हेॾे हिन नक में सेल विझंदा हो साईं ॻाल्हि आहे सेल पटरी चार्ज अल्लाह अहिड़ो नक ठाही न बटण हणो न बैटरी विझो न साईं को चार्ज कयो बदबू अचे परे खां ॿुधायो ख़ुशबू अचे थी ख़ुशबू आहे अड़े नक ॾेई ॿिए नको मां न कयो मां
अखियूं ॾेई अंधो कयूं न कयो मां हलऊं न था हलऊं आहिनि आहिनि नथो ॾिसो अखियूं मां ठाहियूं मां अखियूं ठाहे सन्ना बल्ब बि अखियुनि में मां विधा मां पर अहिड़ियूं ठाहियूं मां न सेल विझो न चारे कयो अखियूं बि ठाहियूं मां वरी ज़ुबान हे ज़ुबान आहे बा जिस्म जो हिसो आहे आङुर बि हे ज़ुबान ॿुधाईंदी त चखोड़ी कनि मिठी ॻाल्हाईंदी न ज़ुबान अहिड़ी निमाए न बटण हण न सेल विझ पाण ॻाल्हाए पाण चुप करे मिठी कौड़ी जे पाण ॿुधाए अड़े बिल बि न मथो माए चवणु नथो वठे इंसान लाइन बि नथो न कटियाए बिल बि नथो वठाए अञा बि हया नथो करे मोहबत माता रखे कहिड़ी शइ ॾिनी आहे असांखे अखियूं ठाहीं कन ठाहीं ज़ुबान ठाहीं अब चओ नक कीअं रब जो नक निज़ाम हा साईं ईअं बि न त हे नक जो पासो ख़ुशबू आहे हे बदबू न ॿई कॾहिं ख़ुशबू अचे ॿई ॿुधाइनि बदबू अचे त ॿई ॿुधाइनि हवा चओ बिल वरितई बिल वरितई अञा हेॾे तव्हां हिकिड़े साल उन वॾे खे माउंट ॾिजो न कम ते वेंदव छा तव्हां अबा तव्हां माउंट मूंखे न ॾियो माने न अचो हा अलाह चए थो 100 दफ़ा मुंहिंजी नाफ़रमानी करे पोइ बि अचे न बिल वठाए न लाइन कटियाए कुझु त हया कर अबा चओ न वॾा चवंदा अबा इंसान फिटाइजो मोहबत जाए अबा कस खाई वञिजो न फिटा उहो अदा अलाह सां कस थो खाए कंहिं ॻाल्हि जी असांखे कस लाती न अथई छो रब जो चवणु न वठूं अञा ॿी ॻाल्हि न थियां का बि ज़ाइफ़ा मुंहिंजा माइट अदीदो का बि ज़ाइफ़ा मुड़ुस जो चवणु न वठे माउ जे चवण ते हले वाहे तव्हां मां जेको चए भली मुंहिंजी घरवारी माउ जे चवण ते हले मुंहिंजो चवणु न वठे मां राज़ी आहियां आहे कमु कंदो ईअं न विढ़ंदो माई सां हवा चओ माई खे मारींदो विढ़ंदो पाड़े वारा माइट ॿिया हवा छो थो मारे यार माई खे ॾोह कहिड़ो आहे चए मुंहिंजो चवणु नथी वठे माउ जे चवण ते हलंदी आहे तॾहिं थो मारियांसि भला एॾो जो मुड़ुसु रोब थो हलाए माई खे मुड़ुसु ठाहियो आहे या अबा ॻाल्हायो माई खे मुड़ुसु ठाहियो आहे न माउ जे चवण ते मां हैरान थिया माउ जे चवण ते हले त मुड़ुसु मारे थो मां जो चवणु छो थी वठे मुंहिंजो चवण ते हले ॿुधणु छा थियो कोन अलाह लौल ख़ल्क़ अलाह मर अड़े माई तुंहिंजो चवणु नथी वठे माउ जे चवण ते हले थी मां तोखे ख़बर आहे चाहे पढ़ो कोन कानून आहे कोन चाहे वसाइना इंसान बि वाले दए हमलतुम वहनम अला वहनुम फसालुम फी आमन अनस्कुरनी वल वाले दैक अल्लाह फरमातो वसीयत कई आहे इंसान के माउ पीउ जे बारे में मां कहिड़ो वाल कयां ॿियनि सां त नथा रहनि माउ पीउ सां बि रहनि था अबा ॻाल्हायो मां पाण नेट मां वटि कोन्हे टच मोबाइल अख़बार में पढ़ियुमि माउ सां मिलिया पीउ सां मिलिया फमतो वसाइना इंसान बि वाले दए असां वसियत का इंसान खे माउ पीउ जे बारे में तोखे मां पेट में खयो तुंहिंजे ॾुखनि ते ॾुख माउ पीउ सटा फरमातो मां तोखे खीर पीआरियो अनस्कुरनी वले वाले तक अरे पहिरियों शुक्र मुंहिंजो कर ॿिए नंबर ते क़ुर चयो तो माउ पीउ जो शुक्र कर अलाह त तूं मूंखां पोइ माउ पीउ जो हक़ अथव माउ पीउ छा आहे अगला सोच न आहे ॿिया त वया माउ पीउ सां बि नथा रहनि साईं पाक नबी फरमायो चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधो साईं नबी फरमायो ॿुधो उहो जेको माउ पीउ ॾे छड़ो अदब सां ॾिसे अदब सां ॾिसे माउ पीउ ॾे नबी पाक फरमायो ॾिसण सां हज जो सवाबु मिलंदो अड़े माउ पीउ सां वॾनि था हद न थी वई वकज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना कुरान ॿुधो कुरान कानून आहे फरमातो वबिल वालिदैन इंसाना हेरे बा इम्मा यबलुगन्ना इंदकल किबरा दुमा अहमा फला तकुल्लहुमा उफ़्फिन वला तनहरुमा वकुल्लहुमा कौलन करीमा अब हेरे कुरान चए थो इबादत मुंहिंजी कयो मां शरीक इबादत में न कयो ॿियो कंहिंजी न कयो हिकु ॿी ॻाल्हि किथे वबिल वालिदैन इंसाना ॿियो माउ पीउ इंसान कयो माउ पीउ सां भला हलो नौजवान सम्झो क़ुर
इम्मा यबलुगन्न इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ। ॿई हुजनि या हिकिड़ो पोड़ो या पोड़ी। क़ुरान थो चए माउ पीउ खे उफ बि न कर। पढ़ो क़ुरान न कानून आहे। माउ पीउ खे उफ बि न कर। वला तनहरुमा झिड़क न ॾे। कुल लहुमा कौलन करीमा। क़ुरान चए थो माउ पीउ सां ॻाल्हाए त अदब सां ॻाल्हाए। हे अदब जी जाइ आहे। नबी पाक कयूं साईं पहिरियों दफ़ो ॾिसूं त हज जो सवाबु, वरी ॾिसूं पोइ केतिरो सवाबु। पाण फरमाइनि था अदब जी निगाह सां 100 दफ़ा ॾिसंदव 100 हज जो सवाबु मिलंदो। हाणे मां कहिड़ो वाइदु कयां? ॿिया त वेढ़ा क़ौमी जहिड़ा माइटनि में ॿियनि में ॻोठनि में, पर पछाड़ी माउ पीउ सभु न साणनि। पणे अख़बार में माउ पीउ सां विढ़िया। ख़ुदा ॼाणे मां रोडी जे इलाइक़े में वेठो तो साईं मां चई फलां माण्हू ॾिठो? मां चयो हा नेक वक़्तु माण्हू हो सोई ॾाढी पासरो शरीयत दीन आलिम। चई संभाले आयो पर रोईंदो आयो मां वटि आयो। मां चयो दादा छो थो रहो, छो था रो, छा ॻाल्हि आहे? चई साईं पुटु मुंहिंजी बेइज़ती कई आहे। उहो बि सम्झो था। चई पुटु मुंहिंजी बेइज़ती कई आहे अहिड़े ॻाल्हि जो। मां चयो साईं दुआ करे दुआ माना लाइ हिदायत आहिनि। परतायो मांसि रोई रोई थकी पियो वीचारे खे परतायुमि। हफ़्तो गुज़रियो उहो छोकिरो वियो दुकान ते, ईअं जो दुकान खे बाहि लॻी छोकिरो सॼो सड़ी वियो। अता माउ पीउ जी बददुआ तबाही, माउ पीउ जी दुआ आबाद। हदीस पाक में आहे माउ पीउ जी दुआ औलाद लाइ आहे जीअं फसल लाइ पाणी। हाणे क़ुरान चए थो फ़ख़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा। अब अरे माउ पीउ जे अॻियां हीअं कई वेठो जी जी पियो करे। अरे क़ुरान खे बि नथा वञनि फिल्म था माउ पीउ सां। पर तव्हां ॿुधंदा हूंदव वाइदे माउ पीउ जे बारे में ॿुधायो मूंखे त कंहिं मौलवी इहे वाइदो कयो आहे। अब ॻाल्हाए न मर्ज़ जी ख़बर विचारण खे न आहे न वरी दवा। अब ॿुधो क़ुरान चए थो जी जी पियो कर। अञा ॿी ॻाल्हि ॿुधे फमतु रब रहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। क़ुरान चए थो अल्लाह फरमातो माउ पीउ जी दुआ घुरो कहिड़ी? हेॾे चओ अल्लाह मुंहिंजा रब मुंहिंजे अमा बि ते ईअं रहम कर जंहिं मां ते नंढे हूंदे रहम कंदा। हेॾियूं क़ुरान माउ पीउ जो वार्ता थो करे। नौजवान माउ पीउ त वञनि था ख़ुदा जो वास्तो अथव कस का। छा पिया अर्ज़ु कयूं? निमाज़ खां अॻु में ईमान चओ। ईमान वारे जी मोहबत सभ खां वधीक कंहिं सां आहे? अलाह सां। छो? अलाह सां ते एहसान कए हाणे गॾे बि न सघंदा। अवा चओ अलाह सां मोहबत रखूं न सभु शइ ॾिनई वरी बिल बि न वरितई। हलो अॻिते फरमातो क़ुरान पाक में माउ पीउ जे लाइ अचो मां तव्हांखे ॾसियां। नबी पाक सल्लम बैतुल्लाह जो तवाफ़ था कनि। अब सम्झो था नबी सल्लम बैतुल्लाह जो तवाफ़ था कनि। साहबी बि हिकिड़ो आयो बैतुल्लाह जो तवाफ़ करे पियो माने नियारो पर अम्मा खे कुल्हे ते खणी वेठो आहे। कुल्हे अम्मा खे कुल्हे ते खणी वेठो ईंदे मुंहिंजे नबी पाक जी भरिसां आहे सल्लम अल्लाह जा रसूल साईं मुंहिंजी अम्मा ज़ईफ़ आहे साईं हलण जहिड़ी न आहे पोड़ी आहे सालनि जा साल मां पंहिंजी अम्मा खे कुल्हनि ते खणी बैतुल्लाह जो तवाफ़ करायो। सालनि जा साल कुल्हनि ते खणी अम्मा खे तवाफ़ करायो आहे। मूंखे ॿुधायो साईं मां अम्मा जो हक़ अदा कयो। पाण फरमाइनि थो जॾहिं जेको थधो साह कयो आई उहो बि हक़ अदा न कयो थी। बेली ख़ुदा जो नालो सां माउ पीउ सां न पिटा। माउ पीउ सां न पिटा। माउ पीउ मुक़ाबले जी जाइ न आहे। माउ पीउ दुआनि जा दरवाज़ा आहिनि। मां पंहिंजे अॻियां हैसियत मुंहिंजी ख़तमु कयो माउ पीउ जा। मक़सदु छा हो? अलाह फरमाए थो तोखे मां पैदा कयो आहे मां तोखे पालियो पेट में खयो पीउ पालियो। हाणे फरमाए थो हिकु मुंहिंजो शुकुरु कर ॿियो माउ पीउ जो शुकुरु कर। अनिश्कुरनी भले ॿार ॾाई मुंहिंजो शुकुरु कर ॿियो माउ पीउ जो। बाक़ी ज़ाल सां विड़े तूं मुंहिंजो चवणु न थी माउ पीउ जो चवणु वठे थी। अलाह ख़बरदार तूं त माई खे ठाहियो त कोन्हे एतिरो हक़ थो रखे। हाणे मां तोखे ठाहियो आहे तूं मुंहिंजो चवणु छो नथो वठे? वठायई न
कहिड़ो ठाहीं वतीन वज़ैतून वतूर सीनीन वहादल बलदिल अमीन अल्लाह फरमाए थो इंजीर जो कसम ज़ैतून जो कसम तूर सीना जो कसम अमन वारे शहर मके पाक जो कसम आहे चए थो सभ खां सुहिणो मां इंसान खे ठाहे पर इन्हनि मसइलनि में असां खां अञा काफ़र वधीक चओ आवाज़ चओ हुन जा कुता एयर कंडीशन में रहंदा आहिनि काफ़रनि जा यहूदियुनि नसलनि जा ऐं हवाई जहाज़ में सफ़र कनि माने यार असां पलान ते सुम्हिया पिया आहियूं वणे ठहूं गुज़ारो कयूं था वाह मुमुक ते पाणी पियूं था यहूदी तोखे मूंखे भरिसां वेहणु न ईंदो पर कहिड़ो चरासी हूंदा आहिनि के पंहिंजे गिलास में असांखे पाणी पीअणु न ॾींदो असांजे गिलास में पाणी हो न पीअंदो पाण खे एतिरो सम्झे थो तव्हां ॾिसो था राति ॾींहुं दहशतगर्द मुस्लमान खे चवे थो या कंहिं काफ़िर खे चई अमेरिका चई न बसि चए थो दहशतगर्द आहे तूं मुस्लमान हालांकि मारियो मुस्लमान खे वरी दहशतगर्दीअ सां इराक तबाह फ़लस्तीन तबाह अफ़गानिस्तान तबाह लिबिया तबाह कश्मीर तबाह असांखे मारणु वरी दहशतगर्दीअ सां कई पर मुंहिंजो ॻाल्हि जेका कयां थो अब असांखे पाण खे मथे थो सम्झे असांखे पाण जहिड़ो नथो सम्झे पर हेॾे देरो खॼे त ख़बर पवे न अब ॻाल्हायूं नथा कखनि में कंहिंजो फसल भलो अन घटि माल और किन जो कखनि में घटि त माल घणो असांजा त बाबा कख ज़ाहिर कोन्हनि भला उहो क़ुर असांखे ॿुधाए थो अबा काफ़िर क़यामत में छा ठहंदो मुस्लमान छा ठहंदो कुरान चए थो कुरान वयक़ूलुल काफ़िरु या लैतनी कुन्तु तुराबा अब हेॾे कुरान चए थो क़यामत ॾींहुं अल्लाह जो ॾिसंदो काफ़िर असां पंहिंजे ॾिसी कुरान चए थो उते चवंदो जेकर पैदा ई न थिया मिटी हुजां अब सम्झो था छा चवंदो पैदा ई न थिया मिटी हुजां और हेॾे हे मुस्लमान जेको तॾहिं पलाल ते सुम्हियो पियो पहिरों गानो घुमे वाह मुमुक ते पाणी पीए कुरान खां पुछूं इहो छा चवंदो कुरान चए थो मुस्लमान चवंदो अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी हदाना लिहाज़ा वमा कुन्ना लिनहतदिया लौला अन हदानल्लाह साईं मुस्लमान वरी ख़ुशी में अल्लाह जी तारीफ़ कंदो चवंदो सभई तारीफ़ अल्लाह जे लाइ जंहिं असांखे हिदायत कई कलम नसीब के ईमान नहीं जो अल्लाह हिदायत न करे असां हिदायत न अचूं हिते वरी हेॾे मुस्लमान जी तरक़ी ऐं इज़त ॾिसंदो काफ़िर न साईं ऐं पंहिंजी ज़ीनत उते हिकिड़ी तमन्ना कंदो क़ुरान चए थो कहिड़ी रुबमा यवद्दुल्लज़ीन कफ़रू लौ कानू मुस्लिमीन ॿुधो क़ुरान चए थो हिते काफ़िर हिकिड़ी तमन्ना ख़्वाहिश कंदो कीअं ख़्वाहिश अदा जे करे हे शइ मां वटि हुजे काफ़िर क़यामत में कुरान चए थो ख़्वाहिश कंदो हाँ जेकर मां भी मुसलमान हुजां ॻाल्हाए काफ़िर के ज़माना कंदो मां भी मुसलमान तजतकुल्ला तमन्नु अलैहि इस्लामकुम बलिल्लाहु यमन्नु अलैकुम अन हदाकुम लिल ईमान अब हेॾे अल्लाह फरमाए थो तव्हां ईअं न अथव असां ईमान आंदो आहे असांजो अल्लाह ते एहसान आहे मुंहिंजो तव्हां ते एहसान आहे जो मां तव्हांखे ईमान नसीब कयो आहे अब ॿुधायो था वॾी नेमत ईमान अथव जेका काफ़िर पैसनि सां मिले हा त बि काफ़िर वठी वञे हा असां न वठी सघूं हा ग़रीब असांखे घर वेठी अल्लाह ईमान नसीब कयो आहे चओ अबा कलमो पढ़ो ईमान थी वियो न ॼमण सां सॼे कम में आदान खॾे खण में तकबीर इंजेक्शन ईमान जो लॻी वियो मुफ़्त में हा हाणे ॿुधो हो काफ़िर चवंदो तमन्ना कंदो मां बि मुस्लमान हुजां हा ऐं मुस्लमान अल्लाह जी तारीफ़ कंदो सभई तारीफ़ अल्लाह जे लाइ जंहिं मूंखे मुस्लमान असांखे कयो हिदायत ॾिनई हुनखे हिदायत अलाह न ॾिनी हाणे हिदायत खां पोइ असां था थियूं मुस्लमान पर ईमान जी ॻाल्हि हिकिड़ी ॾिसां कहिड़ी अल ईमान बैनल ख़ौफ़ वल रजा ईमान वञी न वरितबा ईमान बचायो ईमान वारनि जी सभ खां वधीक मोहबत अलाह सां पर ईमान वारा जेके आहिनि न ईमान ॿिनि शयुनि जे विच में अथव वाटर ॿिनि कण जे विच में वेंदो आहे ईमान जूं ॿ कण अथव ॾींहं में आहे कहिड़ियूं अल ईमान बैनल ख़ौफ़ वल रजा ईमान वारे जो ख़ौफ़ बि अलाह जो उमेद बि अलाह चओ बा ख़ौफ़ बि कंहिंजो
अल्लाह जो उम्मीद काने अल्लाह में पोइ कीअं ख़बर पवे वाह ख़ौफ़ त कान कोन्हे ॾसिया वञाएगा ख़बर कीअं पवे अबा सम्झो जंहिंखे अल्लाह ते ईमान आहे अल्लाह में उमेद अथसि इहो ॿिए खे न छॾींदो नथा ॻाल्हाए पर क़ुर लिखे ओ क़ुर चए थो जंहिंजी तवकल अल्लाह ते उन जे लाइ अल्लाह काफ़ी आहे ॿुधायां हेॾे ख़्यालु कयो क़ुर पढ़ी थो फमतो फंतबल्लौ फकुल हस्बी अल्लाह ला इलाहा इल्लाहु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम अबा क़ुर चए थो सूरत तौबा जी आख़िरी आयत आहे नबी पाक खे फरमाए थो चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फंतबल्लौ कंड जो अलाह मुंहिंजो नबी जॾहिं माण्हू तोखां फिरी वञनि अमीर ग़रीब नंढा वॾा बादशाह रैयत सभई गिलास थी वञनि नबी पूजा तो ऐलान कर पढ़ क़ुर था चए फंतबल्लौ मुंहिंजा नबी जॾहिं माण्हू फिरी वञे तोखां फ़कुल पोइ तूं चओ हस्बी अल्लाह मुंहिंजे लाइ अल्लाह काफ़ी आहे हे नबवी ऐलान ख़ुदा जो क़ुर चओ साईं फंतबल्लौ मुंहिंजा नबी तोखां जॾहिं माण्हू फिरी वञनि फ़कुल पोइ तूं चओ हस्बी अल्लाह मुंहिंजे लाइ अल्लाह काफ़ी आहे ला इलाहा इल्लाहु कोई न आहे हिकु अलैहि तवक्कलतु मां मोहम्मद जी तवक्कल अल्लाह ते अबा क़ुर छा लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना क़ुर चए थो तव्हां सभिनी जे लाइ सुहिणो नमूनो मुंहिंजे रसूल वटि आहे अबा सम्झो तव्हां सभिनी जे लाइ सुहिणो नमूनो रसूल वटि आहे हाणे रसूल छा थियो फम कंदे सम्झो फंतबल्लौ अबा सूरत तौबा जी आख़िरी आयत खोले तर्जुमो पढ़ी ॾियो फमतो फंतबल्लौ मुंहिंजा नबी जॾहिं तोखां मणे फिरी वञनि माण्हू फ़कुल हस्बी अल्लाह तूं चओ मुंहिंजे लाइ अल्लाह काफ़ी आहे हेॾे तव्हां वटि ईंदो आहे महिमान खे मानी पाणी सभु शइ ॾेई वरी पुछंदा अदा ॿियो खणी अचां अबा ॻाल्हायो चवंदा हो न अदा ॿियो खणी अचां अबा ओबा अबा हेॾे मुंहिंजी ॻाल्हि सम्झो क़ीमती न कयो ॻाल्हायो महिमान तव्हां वटि अचे हर शइ रखी पोइ छा था रहो अदा ॿियो खणी अचां चवंदा काफ़ी आहे माना ॿिए जी ज़रूरत न हिन ॻाल्हायो न ॿिए जी ज़रूरत न आहे न क़ुर में अलाह फरमाए नबी चवे न जॾहिं माण्हू फिरी वञे फ़कुल हस्बी अल्लाह चओ मुंहिंजे लाइ अल्लाह काफ़ी आहे ला इलाहा इल्लाहु कोई न हिकु आहे अलैहि तवक्कलतु मुंहिंजी तवक्कल अल्लाह ते त मोहम्मद ई बणिजी वञे क़ुर चए थो तव्हांजे लाइ सुहिणो नमूनो रसूल वठां क़ुर चए थो यौम यअद्दु ज़ालिमु अला यदैहि यक़ूलु या लैतनी इत्तख़ज़्तु मअर रसूल सबीला या वैलता लैतनी लम अत्तख़िज़ फुलानन खलीला क़ुर चए थो तव्हांजे लाइ सुहिणो नमूनो मुंहिंजे रसूल वटि अथव मां मिसाल ॾींदो आहियां भाउ पाकिस्तान में रुपयो वरंदो जंहिं ते हुकूमत पाकिस्तान जी मोहर हुजे चओ जे मोहर पंहिंजी ठाहे ज़ाहिर थींदो त मार खाईंदो की न पग ॿधे ॻाल्हायो हा पाकिस्तान में रही रुपयो वरंदो जंहिं ते हुकूमत पाकिस्तान जी मोहर हुजे कल में पाण खां पोइ मसइलो उहो हलंदो जंहिं ते पाक नबी जी मोहर हुजे चओ न बसि दीन नबी पाक जो तरीक़ो चओ अञा छा हेॾे हेॾे पाण फरमायूं हिकिड़ो कमु कयो भाउ नबी पाक फरमाए चओ सलाह सां चओ फरमायूं हिकिड़ो कमु कयो जन्नत में मूंसां गॾु हूंदो ॿियो छा खपे उहो भाउ हेॾे आहियो हिकिड़ो कमु कयो नबी पाक जो फरमान अथव छा आहे नबी क़ुर चए थो वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा मुंहिंजो नबी दीन जे मामले में पंहिंजी मर्ज़ी सां न ॻाल्हाईंदो आहे जॾहिं मां अलाह हुकुम कयां पोइ ॻाल्हाईंदो आवाज़ आगो छा बसि मसइलो हलंदो जंहिं ते पाक नबी जो मोहर हुजे जेको बि कमु कयो सम्झो तव्हांखे ख़बर न हूंदी कंहिं आलिम सां वञी मिलो साईं हे कमु कयां हे कमु सुन्नत जे मुताबिक़ आहे आवाज़ ॻाल्हायो सुन्नत जे मुताबिक़ आहे हेॾे
नबी साईं फरमायो हिकिड़ो कमु कयो जन्नत में मां सां गॾु हूंदो कहिड़ो साईं मन अहब सुन्नती फ़क़त अहबनी व मन अहबनी फ़कान मय्यल फिल जन्ना रसूल सां फरमायो जंहिं मुंहिंजी सुन्नत सां मोहबत रखी इन गोया कि मां मोहम्मद सां मोहबत रखी पोइ जंहिं मां सां मोहबत रखी जन्नत में मां सां गॾु अब सम्झूं असां केॾी वॾी ॻाल्हि कई अब नबी साईं सां जो गॾु हुजऊं चओ ॿियो छा खपे छा ते मन अहब सुन्नती जंहिं मुंहिंजी सुन्नत सां मोहबत कई फ़क़त अहबनी पोइ इन ॼण मां सां मोहबत कई वण अहबनी कान मां फिल जन्ना जंहिं मां सां मोहबत कई जन्नत में मां मोहम्मद सां गॾु हूंदो बसि हिते हलिया अचो इहा लाइन अथव जन्नत वारी जेको कमु कयो आलिम दीन खां वञी पुछो बा असां नस्मुल साहिबु साबित करे हिते सुन्नत में इहो तरीक़ो आहे या कोन्हे आहे त कयो न त पंहिंजो फिटी कयो सुन्नत वारी लाइन फरमायो मन या सुन्नती इन फसाद उम्मती फलम अजर में ते शहीद कमा क़ाल नबी पाक फरमायो फितने जे ज़माने में जंहिं मुंहिंजी हिकिड़ी सुन्नत खे ज़िंदा कयो उनखे 100 शहीदनि जो सवाबु अब ॻाल्हि सम्झो हला फरमायो लोकान मूसा हजन वसे उमा वलत ते भाई औ कमा क़ाल मूसा अलैहिस्सलाम नबी भी आ रसूल भी आ नबी पाक हमारे पानी गिलास में मूसा अलैहिस्सलाम नबी भी आ माने बोलजो रसूल भी आ पाक ने भी फरमाया हेरे रे जेकर मूसा नबी मुंहिंजे ज़माने में जिंदा हुजे हा नबी अदा गिलास में रे बच्चा माने ॻाल्हि सम्झो लोकान मूसा जन मामा से तल्लत भाई मारे ख्याल कयो साईं रसूलुल्लाह फरमायो जेकर मूसा नबी मुंहिंजे ज़माने में ज़िंदा हुजे हा मुंहिंजी ताबेदारी खां सवाइ मूसा नबी कामयाब न थिया साॻो छा फरमायूं बा मूसा नबी मारे ख्याल कयो ओ बा पुट हेड़े ख्याल करणो त फरमायूं मूसा नबी भी आहे रसूल भी आहे मूसा अलैहिस्सलाम पर मुझे ने फरमायो जेकर मूसा अलैहिस्सलाम मुंहिंजे ज़माने में ज़िंदा हुजे हा मुंहिंजी ताबेदारी खां सवाइ चारो ई न हुनजो कामयाब थिया कामयाबी चाहियो था नबी पाक सां मोहबत नबी पाक जी सुन्नत ख़ुदा हाणे ॻाल्हि कयां मां ईमान वारी ईमान ॿिनि शयुनि जे विच में हिकु ख़ौफ़ ऐं उमेद जंहिंमें अलाह जंहिंखे अलाह जो ख़ौफ़ आहे न ॿुधो इहो हर कमु सोचे कंदो मत रब नाराज़ अब चओ ख़ौफ़ वारो तकबर वारो न ख़ौफ़ ख़ुदा जो जंहिंखे ख़ौफ़ आहे हर कमु सोचे कंदो मत नाराज़ पाण खे ख़बर कान्हे आलिम दीन खां पुछंदो हे कमु कयो अलाह राज़ी थियो कर नाराज़ अब सम्झो था इहा सभु ख़ौफ़ जी निशानी ख़ौफ़ कयो अलाह ख़ौफ़ वारा काॾे वेंदा ॾसां बसम वसीक़ الذين اتقوا ربهم إلى الجنة زمرا حتى إذا جاءوها وفتحت أبوابها وقال لهم خزنتها سلام عليكم طبتم فادخلوها خالدين قرآن जैसो 24 सीपारो सूरत ज़ुमर जो आख़िरी रुको क़ुरान चए थो जेके मां रब खां डिॼनि था जंहिंखे मुंहिंजो ख़ौफ़ आहे पर त ख़ौफ़ ख़ुदा वारो हर कमु सोचे कंदो मां न कयां मत रब नाराज़ जे थी वई ग़लती थी वई न त वरी माफ़ी मणंदो चओ माफ़ी मणंदो ख़ौफ़ वारो न तकबर न वणंदो आहे ख़ौफ़ ख़ुदा अदा ख़ौफ़ ख़ुदा वारा क़ुरान चए थो टोलनि जा टोला हर कमु सोचे कंदो मत रब नाराज़ ख़ौफ़ ख़ुदा जो रखो हमें ख़ौफ़ ख़ुदा वारा टोला जमातूं करे जन्नत रिकाए हलो जन्नत हता इदा जाऊहा व फुतिहत अबवाबुहा अब ॿुधो क़ुरान चए थो ख़ौफ़ ख़ुदा वारा जन्नत जे दर ते ईंदा न इंतज़ारु करिणो न कुंडो खड़काइणो जन्नत जा दर खुली वेंदा अंदरां मलाइक नूरी हेड़ो नूरी मलाइकनि जो इस्तक़बाल कंदा क़ुरान चए थो छा चवंदा वकाल लहुम खज़नतुहा सलाम अलैकुम तिब्तुम फदखुलूहा खालिदीन ओ रब खां डिॼण वारो सलाम तव्हां ते सलाम वञी हमेशह जन्नत में ख़ुशि रहो
हाणे न पोड़ा थींदो न बीमार थींदो न मौत थींदो न कब्ज़ो खसबो इहा तव्हां हमेशह जन्नत में ख़ुशि रहो ख़ौफ़ ख़ुदा जो अञा ॿी ॻाल्हि न थियां हेॾे माण्हू ख़ुदकुशी कनि था ख़ुदकुशी बेरोज़गारी घरू हालात ख़राब तंग करे तव्हां इहो मसइले जो हल न आहे रोज़गार जो मसइलो भला क़ुर मां ॿुधायां ॻाल्हायो नथा ॿुधायां فَمَن يَتَّقِ اللَّهَ يَجْعَل لَّهُ مَخْرَجًا وَيَرْزُقْهُ مِنْ حَيْثُ لَا يَحْتَسِبُ ॿुधो बाबा कानून ठाहियो आहे अलाह असांजे लाइ काफ़ी अथव पढ़ो क़ुर छा थो चए मَन يَتَّقِ اللَّهَ يَجْعَل لَّهُ مَخْرَجًا अब आए ख़्याल कयो साईं ओ साईं साईं मां ॻाल्हि कयां थो क़ुर जी हिकिड़ी ॿुधो अलाह रहमत करे ॿुधो फ़ाइदे ॾिया अथनि चए था من يتق الله يجعل له مخرجا ويرزقه من حيث لا يحتسب होॾे ॾिसो ख़ौफ़ ख़ुदा वारा चोला करे जन्नत ते कया वेंदा ख़ौफ़ हूंदो त हर कमु सोच कंदो ग़लती थींदो त माफ़ी वठंदो पर हे ॻाल्हि कहिड़ी थो करे من يتق الله يجعل له مخرجا ओ जेको अलाह खां डिॼे थो ख़ौफ़ सां सलाह दो क़ुर में चए थो ओ दौलत खोले रोज़ी ॾींदो मांसि जॾहिं गुमान बि न हूंदुसि साईं छा चई कानून आहे न क़ुर हवा चओ माण्हू रोज़गार जे करे ख़ुदकुशी लॻनि विढ़नि था पाण में न विढ़ो क़ुर खे मञो من يتق الله يجعل له مخرجا ओ जेको रब खां डिॼे थो रस्ता ओॾो खोलींदोमांसि يرزقه من حيث لا يحتسب ॿुधो ॿुधो न क़ुर कानून नथा पढ़ूं असां अबा फरमाए जेको मां खां डिॼे थो इनखे ओॾो रस्ता खोले रोज़ी ॾींदोमांसि जॾहिं गुमान बि न हूंदुसि ख़ौफ़ करण लाइ जो अलाह चए थो दुश्मन बि ॾेई वेंदई कुझु सम्झो अथा असांखे ख़ौफ़ कोन्हे ख़ौफ़ ख़ुदा वारो हर कमु सोच कंदो हिकु ॻाल्हि इहा अलाह जो ख़ौफ़ ॿियो अलाह जी रहमत में उमेद क़ुर चए थो तवक्कल अलाह फहुव हस्बुहु जंहिंजी तवक्कल अलाह ते आहे उनजे लाइ अलाह काफ़ी आहे इन अल्लाह युहिब्बुल मुतवक्किलीन जंहिंजी तवक्कल अलाह ते आहे क़ुर चए थो मां अलाह उन सां मोहबत थो रखां हिकु अथव जंहिंजी मर्ज़ी हले मां माण्हू खे मिसाल ॾींदो आहियां मिसाल अबा बलोच जी ॿोली बलोच चवंदा आहिनि बछ पुट खे चओ पुट खे छा बछ अंधी खे जिन खे पाणी खे आफ ऐं मानी खे नगन अबा चओ ऐं उर्दू वारा बेटा बेटी सम्झो था न रोटी पानी चओ हाणे बलोच वञे पीर ते पीर जी ॿोली आहे उर्दू हो ॻाल्हाए बेटा तूं चई साईं माना बचे अथई अड़े कीअं तुंहिंजी सम्झे कीअं ॻाल्हायो नथा ॿोली न सम्झे कमु कीअं कंदो उनखे सॼो प्यारा जेको हल ॿोली सम्झे उहा अलाह हिकिड़ो साईं नबी साईं वटि साईं मूंखे कलमो पढ़ाए ॿुधो कलमो पढ़े मुस्लमान थी चई साईं मूंखे अहिड़ो अमल न थियो मां पंहिंजे रब खे राज़ी कयां पढ़ो ॿुधो फरमाए वञे पढ़ चओ अल्लाह अंत रबी अना अब्दुका फग़फिर ली अरबी में न चओ अल्लाह तूं मुंहिंजो रब आहे मां तुंहिंजो माण्हू आहियां मूंखे माफ़ु कर मूंखे बख़्श जाॻो था नवी साईं ॾिसो हुनखे हो चलो कलमो पढ़ियो इल्मु पढ़ियो कोन भले पंहिंजी जात वेही पढ़णु लॻो छा चवणो अल्लाह मां अंता बदी अना रब्बुका फग़फिर ली चवणो अल्लाह तूं मुंहिंजो माण्हू मां तुंहिंजो ख़ुदा मूंखे माफ़ु कर मूंखे बख़्श जाॻो था न सम्झो अथा या न नबी पाक ॾसो चओ अलाह तूं मुंहिंजो रब मां तुंहिंजो माण्हू मूंखे बख़्श हो चवणो न पढ़ियो इल्मु पढ़ियो कोन हो चवणो या अलाह तूं मुंहिंजो माण्हू मां तुंहिंजो ख़ुदा मूंखे माफ़ु कर हणा हुजे हदी मां जवाबु मिलियुसि ॿुधो लबैक बदी ओ जी कयां बाधा कथम तो कोन का मां तुंहिंजो सॾु ॿुधो आहे फग़फिर ली माफ़ु कयो मां जाॻो था इहो सुवालु आहे हो चवे त नबी साईं सम्झो चओ मुंहिंजो तूं ख़ुदा मां बानो हुन अलाह तूं मुंहिंजो माण्हू मां तुंहिंजो ख़ुदा मूंखे बख़्श जवाबु ॾिनो लबैक बदी जी कयां मला चवण साईं तोखे बानो थो चवे पाण खे कीअं माफ़ी अलाह चओ
सच्चाई सां सॼो थिए दिलि में सच्चाई सां उबता लफ़्ज़ बि सिधा करे छॾिया मुजादा नबी पाक फरमायो साबित जो साईं अल्लाह खे मानो प्यारो आहे या मां खे बच्चो वधीक प्यारो पाण फरमायो अल्लाह खे मानो वधीक प्यारो आहे मां जे बच्चे खां जाॻो था पोइ बच्चे मां जे खां वधीक प्यारो आहिनि ॿार जो रोईंदो त मां कमु छॾे बि ईंदी न चओ नबी अल्लाह जे खे बानो मां जे बच्चे खां प्यारो हेॾो छा कयो पोइ उन शख़्स चयो साईं पोइ मां पंहिंजे बच्चे खे मां में विझंदी फरमायो न सभु अलाह खे बच्चे मां जे खां प्यारा मां में छो विझंदो सम्झो अथां पाण ख़ामोश थी विया थोरी देरि हेॾे अलाह त वही आयो वही पैगाम खणी आयो अचे अलाह जा रसूल सल्लल्लाहु अलाह चयो उम्मत खे चओ मां सां शरीक न कनि बाहि में न विझंदुमि लॻंदो अलाह सां शरीक हिकु आहे जंहिंजी मर्ज़ी हले हिकु आहे जेको हर ॿोली सम्झे हिकु आहे जेको सरण सां क़ुर चए थो काला रब कुम उहो दुनिया ताजवलकुम रब जो मूंखे सॼो मां सॾु क़बूल कंदोमांव शरीक अलाह सां न करे मुजादा ॿियो होॾे जेका अॼु पढ़ियमि फरमायो अलाह क़ुर में न मां अवल ईमान खो मलाइकनि ते क़यामत ते ईमान नबियनि ते आतल माल अला हुबी ज़ल कुर्बा पंहिंजे माल खे पंहिंजे मटनि खे ॾियो असां ख़ुशमत ते ॿियनि छॾींदासीं क़ुर चए थो पंहिंजे माल मां अवल मटनि खे आतल माल अला हुबी ज़ल कुर्बा वली यतामा वल मसाकिन यतीमनि खे ॾियो मिसकिननि खे ॾियो मुसाफ़िर खे साहिल ते सुवाल करण हक़दार आहे थोरी खे बि ॾे हाणे फरमाए थो हिन खे ॾियण खां पोइ वकामत सलात वात ज़कात हाणे नमाज़ बि पढ़ वरी ज़कात बि ॾे अबा जंहिं ते ज़कात पवे थी नथो ॾे 40 मिसकिननि जो हक़ आहे क़ुर चए थो इहे बाहि में पिया हूंदा जन्नत वारा पुछंदा हे कीअं आया हो चवंदा नमाज़ बि न पढ़ीसीं मिसकिननि खे माल न ॾियोसि ज़कात न करंदा त तव्हां पवे थी पोइ इनजी का इबादत क़बूल कोन्हे ॿुधी छॾियो नबी पाक कॾहिं विश्वास आयो साईं मूंखे अहिड़ो अमल ॿुधायो जो मुंहिंजी दुआ क़बूल थिए साईं पाण फरमायो रोज़ी हलाल जी दुआ क़बूल जाॻो था रोज़ी हलाल जी दुआ क़बूल ख़ुदा जो वास्तो थो पराए माल खां बचो पराए माल खाइण वरिजे का इबादत क़बूल न आहे बरकत हलाल में आहे हर में बरकत न आहे बसि ॿियो तरीक़ो ॾिसां जेके गुनाह असांखे हुजा आहिनि यादि कोन्हनि नबी साईं फरमायो अताब मिन ज़ंब कमल्ला ज़ंबलहू जंहिं तौबा कई गुनाह न कयूं जहिड़ो गुनाह कया ई न अॼु बि तौबा कयूं दर खुलियल आहे माफ़ी वठूं वमा कान मुअज़्ज़िबन वम यस्तग़फिरून नबी उम्मत खे चओ जे गुनाह थिया अथनि माफ़ी जेके वठनि था अदा न करो मां पोइ तव्हां जल्दी कयो बाज़ार खुलियल आहे सौदो मुफ़्त आहे अस्तग़फिरुल्लाह पढ़ंदा वठो राति जो सुम्हो पोइ चई ओ अल्लाह मां तौबा कई मूंखे माफ़ी मतां राति मुंहिंजी आख़िरी हुजे क़यामत में उतां तूं नाराज़ थींदे पोइ मुंहिंजे लाइ छा बचे माफ़ी वठी पोइ सुम्हो क़ुर में चए थो की माफ़ी वठनि था असां बि न कंदोमांनि पर माफ़ी ईअं वठबी आहे अदा माफ़ु कर ग़लती आहे हिते न थींदी अवा ईअं इहा तौबा अहिड़ी कयूं तौबा चाहे कई ॼणो गुनाह कया न इंशाअल्लाह हयात रही रोज़ा अथव रमज़ान जो नफ़िल ॿिए मन जे फ़र्ज़ जे बराबरि रमज़ान जो हिकु फ़र्ज़ ॿिए मन जा 70 फ़र्ज़ रोज़ो छा आहे 70 फ़र्ज़ 5 वक़्त पढ़ो हर नमाज़ जो 70 माना ॼणो 350 फ़र्ज़ ॿिए महीने जा रमज़ान जा 5 फ़र्ज़ हे उम्मत ते रहमत आहे इन जे लाइ महिनत थोरी मज़दूरी घणी थोरी त ॿाहिरि खां बचायां ॿियो रोज़ो छा आहे ॿुधो हदी पाक में आहे शाम जो टाइम थींदो आहे रोज़े खोलण जो हाणे इंतज़ार में वेठो आहे असां मिल रोज़ो खोलियां ॿुध पोइ रब जे माना ड्यूटी पूरी कई अथई घुर मज़दूरी छा ॾियण रब पाण सोचे ड्यूटी पूरी कई अथव घुर मज़दूरी छा ॾियण पाण सोचे घुर छा ॾियण मुजादा ॿियो रोज़ेदार खे रब क़यामत में घुराईंदो हेॾियां असां मुली माना बि तो जेको रोज़ो रखियो इहो मुंहिंजे लाइ आहे हाणे मां अलाह तुंहिंजे लाइ तो जेको रोज़ो रखियो इहो मुंहिंजे लाइ मां अलाह तुंहिंजो आहे रोज़े जे बदिले अता न बुख आहे न उञ
मुसाफ़िर के मोकला न रखे बाद में रखे मां बलूचिस्तान ताईं रमज़ान में सफ़र कया आहिनि रोज़ो न छॾियो माफ़ रब कयो आहे मां इन में पोइ रखो पर रमज़ान वारी बरकत कॾहिं वञे रोज़ेदार ख़ुदा जा मलाइक बि दुआऊं कंदा आहिनि तुंहिंजे करे बुख आहे वेठा दादा ख़ुदा वास्ते न उञा न बुख आहे बेलत गुनाह न कयो तौबा कयो निमाज़ बि न घुसायो माउ पीउ नफ़रमानी खां तौबा कयो पराए हक़ खां तौबा कयो रमज़ान में गुनाहनि जी माफ़ी वठो ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कयो पंहिंजे गुनाहनि जी अलाह खां माफ़ी वठो जन्नत जा मुतालबा कयो जहन्नम जी अलाह जी जहन्नम खां पनाह अल्लाह ताला खां दुआ आहे तव्हां हाज़िरी असांजी क़बूल करे अल्लाह जी महिनी जी रहमत सां दुआ कयो त सभिनी जे मुस्लमान खे महरूम न करे सभिनी खे पंहिंजी रहमत